अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में के भलीकार मां है फराज शाह। सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। सिंधु ग्रीन कॉलोनी में जवाबदारनि बंद अली मुखैरी जे घर में दाख़िल थी हथियारनि जा मुंह खोले छॾिया। फायरिंग 55 वरियनि जी मसमात ज़रीना, संदसि पुटु 36 वरियनि जो ज़मीर मुखैरी, 28 वरियनि जो रोशन अली ऐं 26 वरियनि जी धीउ साइमा मुखैरी मारिजी विया। गोलियूं लॻण करे घर धणी। बंद अली मुखैरी 6 वरियनि जे ॾोहिटे समेत सख़्त ज़ख़्मी। तवानाई वारे वफ़ाक़ी वज़ीर अवैस लगारी चयो आहे त हुकूमत प्रोटेक्टेड सार्फिन लाइ बिजली सब्सिडी ख़त्म न पई करे। प्रोटेक्टेड सार्फिन जी तादाद 6 सालनि में 95 लख खां बि वधी 2 करोड़ 15 लख थी चुकी आहे। हिन वक़्तु 2 करोड़ 95 लख 70 हज़ार यानी 86% घरेलू सार्फिन खे सब्सिडी फराहम कई पई वञे। बिजली सब्सिडीअ जो हजम 199 अरब खां वधी 423 अरब ताईं पहुची वियो आहे। पंहिंजे बयान में वफ़ाक़ी वज़ीर अवैस लगारी चयो आहे त ज़रई ऐं घरेलू शोबे खे 527 अरब रुपयनि जी सब्सिडी ॾिनी पई वञे। QR कोड सिस्टम ज़रिए अहल सार्फिन खे बिना देर सब्सिडीअ जी फराहमी जारी रहंदी। सब्सिडी सिर्फ़ अहल सार्फिन ताईं पहुचाइण लाइ रजिस्ट्रेशन निज़ाम मुतारिफ़ करायो वियो आहे। अहल सार्फिन के बिना देर सब्सिडी की फराहमी जारी रहंदी। सब्सिडी सिर्फ अहल सार्फिन लाइ पहुचाइण लाइ रजिस्ट्रेशन निज़ाम मुतारिफ़ करायो आहे।